मेहर रिपोर्टर जमील महेसर की रिपोर्ट मुताबिक मेहर भरसा गोठ वरण महेसर जबहार गोठ कशु चांडियो गोठ हसनाबाद गोठ नजीराबाद गोठ दिल्लो खोखर में बरसात जो मुतासर पीपी यूथ जिले नायब सदर रईस विलायत अली चांडियो पीपुल्स यूथ के अगोड़े डिप्टी जनरल सेक्रेटरी परवेज पहर कामरेड अब्बास अली महेसर की अगवानी में मुख्तियार कार मेहर बरकत अली बुर्दी से मुलाकात कई। मुख्तियार कार गोठाणन की बहाली इमदाद ॾियण जो आथत ॾींदे पंहिंजे तपेदारनि अमले खे सर्वे जूं हिदायतूं ॾींदे चयो त जीअं असां वटि इमदादी सामान ईंदो त मुतासिरनि में विराईंदासीं। असांजी सर्वे जारी आहे। और मौके ते रईस विलायत अली चांडियो चयो त असां सूबाई मुशीर फयाज़ अली खान बुट जे हुकुम तहत मुख्तियार कार मेहर सां मिलिया आहियूं। मुख्तियार कार बरकत अली बुर्दी सुठी मोट ॾिनी आहे। हुन चयो त इंशाअल्लाह मुतासिरनि खे हिन ॾुखे टाइम ते अकेलो कोन छॾींदासीं। सूबाई मुशीर फयाज़ अली खान बुट इम्तियाज़ अली पाशा खान बुट बरसात मुतासिरनि जी बहाली लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि।